अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा से दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट तव्हां सां अॼु शेयर कंदासीं दोस्तो। अचण वारे एपिसोड में छा वाक़ई राज़नि वारा हाणे कादन वारनि खां छोकिरी वापसि करण में कामयाबु थींदा या न, या हू मुराद वांगुरु ख़ाली वापसि वेंदा। सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां अपडेट मिस न थिए। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, बेल आइकन ते ऑल कंदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़ दोस्तो। पहिरीं ॻाल्हि त हू कादन वारा कोन ॿुधाईंदा, मञींदा बि कोन। राज़नि वारनि खे बि ख़ाली मोटाइण जी कोशिशि कंदा। राज़नि वारा पंहिंजो हिकिड़ो दबदबो ॾेखारींदा ऐं ताक़त ॾेखारण जी कोशिशि कंदा, धमकियूं मारण जी कोशिशि कंदा, ॿुधाईंदा ऐं इहा ई ॻाल्हि कंदा छोकिरी वापसि कर। ऐं कादन वारा ऐं मुराद जे भउ खां हुनखे छोकिरी वापसि न कंदा, लेकिन राज़नि वारा पंहिंजे ज़ोर जे ज़रिए छोकिरी वापसि वठण जी पूरी कोशिशि कंदा ऐं घटि न कंदा। थी सघे थो पंहिंजे ज़ोर ते छोकिरी वठनि। छोकिरी हिंचक राज़नि वारे खे सुखियो हथु न ईंदी ऐं जुमे खां होॾो हाणे सोढल कमु वठंदो, मुराद खां बचाईंदो पादरनि खां, ऐं जुमे खे चवंदो त गुलपरी खे कहिड़े बि तरीक़े सां ॿाहिरि वठी अच त उतां हुनखे मां खंभे खणी वञा ऐं उनखे बचायां। ऐं जुमो इहो कमु कंदो बि सही सोढल जो। ऐं होॾां राज़नि वारा होॾे वियल आहिनि त बाद में कंहिं मौक़ो ॾिसी जुमो जे घर वेंदो ऐं गुलपरीअ खां हुतां ॿाहिरि कढी सोढल जे हवाले कंदो। अचण वारे एपिसोड में इहे सीन ॾिसां।